ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं गुपचाणी मां जिते ॿिनि मोटरसाइकिलुनि जे में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल 3 ॼणनि मां हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे अपडेट कंदा हलूं। गुपचाणी मां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल 3 ॼणनि मां हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। सांगड़ वासी अब्दुल सत्तार कुरैशी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ॿिनि ज़ख़्मियुनि अब्दुल रहमान मलिक ऐं अदनान मलिक जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गुपचाणी में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल 3 ॼणनि मां हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। सांगड़ वासी अब्दुल सत्तार कुरैशी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ॿिनि ज़ख़्मियुनि अब्दुल रहमान मलिक ऐं अदनान मलिक जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुपचाणी मां मसूद ज़ंगेजो खां। मसूद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह मेन रोड इस्लामाबाद स्टाफ उते ॿिनि मोटरसाइकिलुनि में आमो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा तक ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन मां अब्दुल सत्तार कुरैशी जो सांगड़ जो रहवासी आहे उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे, जॾहिं अब्दुल रहमान मलिक ऐं अदनान मलिक जेके हिन वक़्तु नवाबशाह अस्पताल में दाख़िल आहिनि। जी महिरबानी जी मसूद हादसे बाबति अपडेट करण लाइ।